जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं आदलपुर थाणे में, जिते कलोड़ा बिरादरी जा ॻोठ मोहम्मद अली कलोड़िया रवासी आदलपुर थाणे में सरापा एहतजाज बणाइण औरतुनि ऐं ॿारनि समेत पाक किताब खणी एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुनजो छा चवणु आहे। असांजी ॻोल्ही हाणे असांजी अदालत थिए, असां सां वाट कान्हे, बसि असांखे जान छॾनि, असांजी पकड़े असांखे इन हमिलो थी, पाण में हिकु थी असांजे माराइण खां तयारु हुन। इहे हाजी अलानो हाजी अलाने जा भाटिया पुट साला उहे घणा थी पिया आहिनि। असां हेठला नंढड़ी मूंखे हाई कोर्ट जज ॾिनी। हाणे जेके कलोड़ा आहिनि, जेको मुंहिंजो अॻिलो मुड़ुसु आहे राजा, उहो नंढड़ी खे वरी अॻवा कराइण जे लाइ कलोड़नि खे पैसा ॾिना, ते मूंखे नंढड़ी खणी आणे ॾियो। असां टियों चक्कर आहे त चऊं था थाणे ते एशेशो केर बि नथो ॿुधे, चऊं था माण्हू पकिड़े ॾियो, नथा पकिड़नि, हिन क़ुर ते असां इंसाफ़ करनि, नंढड़ी अॻवा करनि था। मां किथे लिखायां पंहिंजी धीउ। मसइलो इहो आहे त नंढड़ी असांजी कोर्ट मां असांखे जज साहब वापसि कराए ॾिनी। महीनो अॻु में असांजी नंढड़ी अॻवा थी वई, हिनखे अॻिलो पीउ अॻवा करे हो, वरी जज साहब हाई कोर्ट वारे असांखे बाज़ाब कराए ॾिना। हाणे उन नंढड़ी जे खणाइण जे चकर में असांजा माइट जेके आहिनि उन खां पैसा वठी असांजी नंढड़ी ॿीहर असांजे घर में घिरी करे नंढड़ी खणण जे लाइ असांजे आया। असां उन महिल दांह फुरा करे उतां उहे भॼी विया ॾोहारी। असां थाणे ते आयासीं, हिन महिल ताईं असांजी न फिरियाद वठनि था, न NC वठनि था, न जवाबदार पकड़नि था। इंसाफ़ कयो वञे। आदलपुर पुलिस खे महिरबानी करे चओ त जवाबदार पकड़े, जवाबदार घुमदा वठनि था सरेआम। असांजी नंढड़ी वरी असांजी अॻवा थी वेंदी, वरी असांजे का दाद फिरियाद पुलिस न ॿुधी आहे। असां कल्ह आया आहियूं, 3 ॾींहं आया आहियूं, 3 बजे राति के असांजे घर में टपिया आहिनि हथियार बंदि। असां हिते आयासीं, इतला ॾिनोसीं, असां सां पुलिस न हली आहे, जवाबदारनि वटां वञी मोटी। ॻोठ मोहम्मद अली कलोड़िया रवासी दीदार हिकिड़ो संदसि ज़ाल, जंहिंजो चवणु आहे त बसर मुंहिंजी न्याणीअ खे जेको आहे त अॻवा करण जी कोशिशि करनि था, मगर आदलपुर पुलिस बसरनि ख़िलाफ़ NC दाख़िल करण लाइ बि तयारु न आहे। IG सिंध ऐं DIG सखर या बाला ऑफिसरनि घुर्जे त ॻोठ मोहम्मद अली कलोड़े जे रवासियुनि जेके मासूम ॿारनि समेत पाक किताब खणी एहतजाज करे रहिया आहिनि, उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन निसार अहमद तईम सां गॾु माजिद अली कलवड़, टेम न्यूज़, आदलपुर।